अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताबु आहे जॾहिं झोंक झुरियो, मुसनिफ़ सिब्ते हसन। असुलु उर्दू ॿोलीअ में, मुतरजम रशीद भट्टी। छापो पहिरियों जनवरी 1985 ईस्वी। छपाईंदड़ अज़मत अदबी एकेडमी, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त 3। नंबर 1। मुग़ल सल्तनत जी इमारत बि जागीरदारी निज़ाम जे पीढ़ ते बीठल हुई। जेतोणीकि उसूली तर्ज़ ज़मीन रियासत जी मिल्कियत हुई ऐं रियासती सरबराह खे उन ते पूरो वस ऐं अख़्तियार हो, तॾहिं बि कब्ज़े जे लिहाज़ खां ज़मीन जा 4 क़िस्म हुआ। नंबर 1 ख़ालसा, नंबर 2 जागीर, नंबर 3 सेवरगाल या मदद मुआश या इनाम, नंबर 4 ज़मींदारी। ख़ालसा जूं ज़मीनूं बादशाह जी ज़ाती मिल्कियत हूंदी हुई। सिंध में मुग़लनि जे ॾींहंनि में ख़ालसा ज़मीनूं तमामु घटि हुयूं। डॉक्टर अंसार ज़ाहिद ख़ान हिस्ट्री एंड कल्चर ऑफ सिंध ऐं ॿियनि हिसनि में विरायल हुयूं। पहिरियों ख़ालसा सुल्तानी, जंहिंजी आमदनी शाही ख़ज़ाने में शामिलु थींदी हुई। ॿियो, उहे ज़मीनूं जे सूबेदारनि, फ़ौजदारनि ऐं हाकिमनि जी किफ़ालत कंदियूं हुयूं। हीअ उहिदेदार पाण हारप करण जी बजाए ज़मीनूं ठीके ते ॾेई छॾींदा हुआ ऐं अहिड़ीअ तरह डॉक्टर अंसार अहमद ज़ाहिद चवाणी पूरी मईशत जी तबाहीअ जो कारण थींदा हुआ। उहा शिकायत पंहिंजी जाइ ते जाइज़ हुई, सही, पर सरकारी उहिदेदार मुल्की इंतिज़ाम संभालण ऐं अख़्तियार हलाइण सां गॾोगॾु खेतीबाड़ी कीअं कनि हा। हू ज़मीनूं मकाते ते ॾियण लाइ मजबूर हुआ। ख़ालसा जूं ज़मीनूं घणो करे ॾाढियूं ज़रख़ेज़ हूंदियूं हुयूं। उन जी मजमूई एराज़ी 1, 3 ऐं 1, 11 जे विच में घटि बि वधि बि हुई। शाहजहान जे दौर में ख़ालसा देहुनि जो तादादु 75,000 ऐं उन जी आमदनी 3 करोड़ 15 लख रुपया हुई। शाहजहान खां पोइ ख़ालसा जी ज़मीन बि अजारे ठीके ते ॾियण में अचणु लॻी। निज़ामुल मुल्क आसिफ जा मोहम्मद शाह 1719-1747 ईस्वीअ खे मशवरो ॾिनो त जीअं जो ख़ालसा महाल जे उजारेदारीअ मुल्क खे तबाह करे छॾियो आहे, उन करे उहो सिरिश्तो रोकियो वञे। प्रोफेसर इरफान हबीब, मगर हिन खे ॿुधो अणॿुधो कयो वियो। नंबर 2 जागीरदार तबिको हुकूमत जो बांह ॿेली हो। घटि में घटि मुनी ज़मीन उन तबिके जे मुतसरफ़े में हुई। मुग़लनि जागीरदारी ऐं मनसबदारीअ खे मिलाए फ़ौजी रियासत जो जेको निज़ाम राइज कयो, उन करे जागीरदार तबिको बादशाह जे रहम करम जो थोराउ थी पियो। शाही घराणे जे भातियुनि ऐं वज़ीर वड़नि खां वठी सूबनि जे नाज़िम ऐं उन जो मातहत अमलो सभई फ़ौजी उहिदेदार हूंदा हुआ ऐं मनसबदार चवराईंदा हुआ। तारीख़ मज़हर शाहजहानी, यूसुफ मीरक। उहे मनसबदारियूं 10,000 खां शुरू थियूं हुयूं ऐं 10 सवारनि ते तोड़ कंदियूं हुयूं। मनसबदारनि जे रुतबे जो निबेरो उन निस्बत सां तादाद कयो वेंदो हो ऐं उन हिसाब सां ई उन्हनि खे सरकारी ख़िदमत जी बजाए आवरीअ लाइ रोक पघार जे बदिले जागीरूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। ॼण त हू फ़ौजी बि हूंदा हुआ, नवाब बि ऐं शहरी इंतिज़ामिया जा रुकन बि। एडवांस्ड हिस्ट्री ऑफ इंडिया, RC मजमदार। मनसबदारनि जे बदिलीअ, बरतरफ़ीअ या मौत जी सूरत में उन्हनि जी जागीर रियासत ॾांहुं मोटंदी हुई। जीअं त सरकारी उहिदा मौरूसी न हुआ, उन करे जागीरूं बि मौरूसी न हुयूं। वॾनि मनसबदारनि जहिड़ो सूबेदार जी मुक़ररी ऐं बदिली बि कंहिं क़ाइदनि या नेमनि अनुसार कोन थींदी हुई, पर बादशाह जी मर्ज़ीअ ते हूंदी हुई। उन करे उन्हनि उहिदेदारनि खे का ॿीट कान हूंदी हुई त हू कॾहिं बदिली या बरतरफ़ कया वेंदा। हू पंहिंजा फ़र्ज़ निहायती ग़ैर यकीनीअ जी सूरत ऐं हालत में अदा कंदा हुआ। वॾा वॾा जागीरदार विरले को पंहिंजे जागीरुनि ते वेंदा हुआ। हू पाण शाही दरबार सां लाॻापिजी आगरे, दिल्ली ऐं लाहौर में ऐश कंदा वतंदा हुआ ऐं जागीरुनि जी सार संभाल आमिलनि जे हवाले करे छॾींदा हुआ। हिननि जो उन सां को मतिलबु न हो त जागीर खे तरक़ी ॾिजे, पैदाइश वधाइजे, गैर आबाद ज़मीन आबादीअ हेठि आणिजे या आपाशीअ जो निज़ाम दुरुस्त ऐं बहितर कजे। हू सोचींदा हुआ त संदन उहो मनसब कनि ॾींहंनि लाइ आहे, ख़बर न आहे त कॾहिं बदिलीअ जो हुकुम अचे, पोइ छो वेही जागीर जो फ़िक्र करियूं।
उन करे जेको वक़्तु रही सघूं उन में जेतिरो घणो सहेड़े सघूं ओतिरो चङो। हू पंहिंजूं जागीरूं उजारे या ठेके ते ॾेई छॾींदा हुआ ऐं उल्के उणतण लाहिण ख़ातिर ठेकेदारनि खां अॻुवाट जी रक़म वसूल करे छॾींदा हुआ। उहा रक़म कब्ज़ सॾिबी हुई। शाहजहान जे ॾींहंनि में त हालत उहा अची बणी जो ज़मीन जे सौदे थी वञण बैदि बि जेको शख़्स कब्ज़े जी रक़म वधीक आछींदो हो त मुक़ररु ठेकेदार खे बेदख़ल करे ज़मीन उन जे हवाले कई वेंदी हुई। उन बदअहदीअ में ॾाढाईअ जो न को दाद हो न फ़रियाद। प्रोफेसर इरफान हबीब जी तहक़ीक़ मुताबिक़ सिंध में जागीरुनि जे इंतिज़ाम में मक़ामी माण्हुनि खे शरीक न कयो वेंदो हो। ख़ालसा में बि उहो ई दस्तूर हो, रुगो परगिणे जो कानून गोई मुक़ामी माण्हू हूंदो हो। उहा अजारादारी हिकु अहिड़ी वॾी लानत हुई जंहिंखां सिंध जो हारी नारी सिंधी हाकिमनि जे उहिद में बचियल हो। शाहजहानी दौर जो सभ खां वधीक मुस्तनद मुस्तहिक ऐं मोरिख़ यूसुफ मीरक जो पाण बि जागीरदार तबिके सां वास्तो हो। संदसि पीउ अबुल कासिम नमकीन बखरी ऐं वॾो भाउ अबुल बका ॿई सूबेदार रहिया। मिर्ज़ा ईसा ख़ान तुरखान जो ज़िक्र कंदे लिखे थो त जेकॾहिं को माण्हू खेसि चवंदो हो त फलाणू परगिणू जंहिंजी माली वसूली 20,000 रुपया आहे लख जे एवज़ ठीके या अजारे ते ॾेई छॾियो त हू क़बूल न कंदो हो, छो जो हू ॼाणंदो हो त अजारेदारीअ में मुल्क जी वीरानी आहे। छो न उन में हाकिम रैयत खां हथ धोई वेहंदो आहे, छो त उन में हाकिम रैयत खां हथ धोई वेहंदो आहे ऐं ठेकेदार रैयत ते हावी थी वेंदो आहे ऐं ठेकेदार जा माण्हू ग़रीब रैयत सां पंहिंजे केई पिया कंदा आहिनि। अजारादारी मुंड में सुकल गाह ऐं बाहि जीअं सुठी लॻंदी आहे ऐं रोशनी ॾींदी आहे, पर आख़िरकार उन जो नतीजो मुकमिल तारीख़ी ऐं कारीअ वारा कख आहे। नंबर 3 सेवरगाल या मदद ए मुआश उहे ज़मीनूं हूंदियूं हुयूं जेके मकतबनि ऐं मदरसनि जे ख़र्च लाइ या आलमनि फाज़िलनि ऐं सैयद ख़ानदाननि जे गुज़र बसर लाइ बतौर माफ़ी ॾिनियूं वेंदियूं हुयूं। इल्म ऐं ॼाण खे हथी ॾियण जो ही तरीक़ो अरगूननि शुरू कयो हो ऐं तुरखाननि बि उन खे जारी रखियो। अलबत मदद ए मुआश जो हिकिड़ो शर्त हूंदो हो त वज़ीफ़ो वठंदड़ वक़्त जे हाकिम जा वफ़ादार रहनि। तारीख़ मज़र शाहजहानी अहिड़ीअ रीति अरगूननि ऐं तुरखाननि सिंध में पढ़ियल ॻढ़ियल शख़्सनि ऐं बाअसर ख़ानदाननि जो हिकु मुख्य तबिको पैदा कयो जंहिंजो मफ़ाद हुकूमत सां वाबस्ता हूंदो हो। मुग़लनि जे ॾींहंनि में मदद ए मुआश जे एराज़ीअ में वाध आई। औरंगज़ेब खां अॻु उहे मुआफ़ियूं मोरूसी न हूंदियूं हुयूं, औरंगज़ेब उन्हनि खे मोरूसी करे छॾियो। डॉक्टर अंसार ज़ाहिद जे अंदाज़े मुताबिक़ सिंध में सेवरगाल ज़मीननि जी जुमिले एराज़ी 30% खां घटि न हुई। सेवरगाल खे मोरूसी करण जो नतीजो उहो निकितो जो सिंध में साबिक़ आलिमनि ऐं मशाइखनि जे ख़ानदाननि जे असर रुसूख़ में दर्जे बदर्जे वाधारो थींदो वियो ऐं उहो निहायत ई सगारो फ्यूडल ग्रोह ठही पियो। उन्हनि ख़ानदाननि मां इल्म ऐं फ़ज़ीलत त हिकु ॿिनि पीढ़ियुनि पुॼाणा मोकिलाए विया, पर जागीरूं अञा बि रहियूं ऐं पीरी मुरीदीअ जो कारोबार ॾाढो चमकियो ऐं चढ़ियो। नंबर 4 चोथों तबिको जंहिंखे ज़मीन ते कंहिं हद ताईं मालिकाणा हक़ हुआ ज़मींदारनि जो हो। हीअ इस्तिलाह ॾाढो मुंझल ऐं मुबहम आहे। मोहम्मद शाह जे दौर जो मशहूरु लुग़त नवीस आनंद राम मुख़लिस पंहिंजे किताब मरातुल इस्लाह में लिखे थो त ज़मींदार लग़वी लिहाज़ सां साहिब ज़मीन खे चइबो आहे, पर हींअर हर उहो शख़्स ज़मींदार सॾाए थो जो कंहिं ॻोठ या वाण में ज़मीन जो मालिक आहे ऐं खेती करे थो। ज़मींदार जो इस्तिलाह मुग़लनि जे दौर में बि इस्तेमालु थींदो हो ऐं आइन अकबरी ऐं रकात आलमगीरी ॿिन्हिनि में ज़मींदारनि जो ज़िक्र मिले थो। अब्दुल कादिर बदायूनी बि मुंतख़बुल तवारीख़ में मालवा जी मशहूरु हीरो बाज़ बहादुर ख़ान जो अहवालु बयानु कंदे लिखे थो त बाज़ बहादुर ख़ान जंहिं पंहिंजी चंद अमीरनि सां भाॼ खाधी हुई, ॿियनि ज़मींदारनि सां मिली पीर मोहम्मद ख़ान ते हमिलो कयो। हिकु ॿिए हंधि हू ग़रीब ज़मींदारनि जो बि ज़िक्र करे थो। तारीख़ मज़र शाहजहानी जी शायदि उन खां बि वधीक मोतबर आहे। हू सिंध जे ॻोठनि बाबति लिखंदे ज़मींदारनि खे चोथों क़िस्म थो ॼाणाए। चोथों क़िस्म ज़मींदारनि जो आहे जंहिंजो तालिक़ अरबाबनि ऐं मुक़दमनि सां बि आहे। ज़मींदार हुअण करे हू पंहिंजे देहुनि जे
सुठियुनि जायुनि वारनि आबाद ऐं सरसब्ज़ टुकड़नि ते क़ाबिज़ आहिनि। रैयत जा संदन मुहताज आहे। कंहिं मदद धारा ऐं आपाशीअ जी सहूलियतुनि खां सवाइ उन्हनि ज़मींदारनि जी ज़मीनुनि जी राहकी कंदी आहे। अहिड़ीअ रीति उन्हनि जे अक्सर दिहुनि जी आबादी थींदी आहे, पर हू पाण आबाद करण जी का बि कोशिशि न कंदा आहिनि। तारीख़ मज़र शाहजहानी जी हुन इक़्तिबास मां मालूम थो थिए त सिंध जा ज़मींदार ॻोठनि में रहंदा हुआ ऐं हारियुनि सां हिननि जो सिधो वहिंवार हो। हू पंहिंजी ज़मीन जा मालिक हुआ, पर ख़ुदि काश्त बजाए हारियुनि खां राहकी कराईंदा हुआ। किथे किथे कॾहिं कॾहिं जागीरदारनि जा अरबाब ऐं मुक़दम बि उहे मुक़ामी ज़मींदार ई हूंदा हुआ। उन करे स्वाभाविक तरह उन्हनि जा मफ़ाद बि जागीरदार तबिके सां ॻंढियल हुआ, पर हू जागीरदारनि जे ताबे न हूंदा हुआ। यूसुफ मीरक हिकु हंधि लिखे थो त हिकु लंगा मूं सेवण जे हाकिम खे मशवरो ॾिनो त समय जा उन्हड़ क़ौम जी फलाणे सरकश टोले जो लेखो चोखो कयो वञे ऐं उन लाइ मथसि रेब ऐं फरेब सां हमिलो कयो वञे। मुंहिंजी उहा ॻाल्हि सेवण जे कनि ज़मींदारनि खे ना आवड़ी ऐं हमले जो मशवरो रद्द कयो वियो। प्रोफेसर इरफान हबीब जो चवणु आहे त ज़मींदार आम हारियुनि खां मथां हूंदा आहिनि। हू पंहिंजे हारियुनि खे बेदख़ल करे सघंदा आहिनि। संदन ज़मीनूं मोरूसी हूंदियूं हुयूं ऐं हू उहे विकिणी बि सघंदा हुआ। बकौल यूसुफ मीरक, जंहिं बेदाद नगरीअ बेकसनि ऐं वीचारनि जे ॾेह में अणगणिया बघड़ ऐं राकास मौजूदु हुजनि, उते ग़रीब हारियुनि जी बेकसीअ जो छा ज़िक्र कजे। हू ज़मीन खेड़ींदा राहींदा ऐं फसल उपाईंदा रहिया, पर ज़मीन ते संदन कंहिं बि क़िस्म जो अख़्तियार कोन हो, न आरज़ी न मुस्तक़िल। जो अनाज हो पंहिंजे पघर जे पोरिए सां उपाईंदो हो। उनजो वॾो हिसो जागीरदार, ठीकेदार, माफ़ीदार, मुल्ला, मशाइख़, सैयद ऐं ज़मींदार खणी वेंदा हुआ। जो पाछी बचंदो हो उन मां केतिरियूं ई रस्मूं अदा करणियूं पवंदियूं हुयूं। उनजो नतीजो उहो निकिरंदो हो जो पैदावार वधाइण बजाए हू सरकारी कारिंदनि ऐं अजारीदारनि जी फुरलुट खां तंग थी झंग मुंहुं कंदा हुआ ऐं धाड़ेल फोरू थी ॿियनि खे फुरणु शुरू कंदा हुआ। सिंध में आमतौर गला बख़्शी या बटई जो रिवाजु हो। तुरखाननि जे ॾींहंनि में हारियुनि खां ज़मीनुनि जी ज़रख़ेज़ी ऐं आपाशीअ जे सहूलियतनि आधार फसल जो अधु टियों ऐं चोथों हिसो वसूल कयो वेंदो हो। उन करे यूसुफ मीरक लिखे थो त मुल्क आबाद हो ऐं रैयत सघारी हुई, पर जागीरदारनि जे दौर में हारियुनि खे ख़िराज मक़ासिमा अध खां बेशुमार रस्मूं बि अधु करणियूं पवंदियूं हुयूं, जिन खे सुस्तम शरीकी या फ़रोई वाजिबात या साइर झात चवंदा हुआ। कानूनी तरह उहे वाजिबात सरासर नाजाइज़ हुयूं, पर कानून जा मुहाफ़िज़ जॾहिं पाण ई उहे नाजाइज़ रक़म वसूल कंदा हुआ त हारियुनि जी ॿुधण वारो केरु। उन करे यूसुफ मीरक लिखे थो, हिन नाजाइज़ वाजिबात वसूल करे हिन मुल्क जे बाशिंदनि खे भांत भांत जे अनेक तकलीफ़ में फासाए छॾियो। हू एतिरो त ॾंड विझंदा आहिनि जंहिंजी अदायगी इंसान जे वस खां मथे आहे। उन करे माण्हू वीचारा मौत जो महिमान वञो थियनि। रिहाइश जे लिहाज़ खां सिंध जी ॻोठाणी आबादी ॿिनि हिसनि में विरहायल हुई, पकी ऐं कची या लाॾू। उहे ॻोठ जे सिंधू दरिया जे आसपास मुस्तक़िल तौरु आबाद हुआ। लांढी या ॻोठ सॾिबा हुआ। घणी आबादी उन्हनि ई इलाइक़नि में हुई ऐं आपाशीअ जे सहूलियतनि सबबि हिते पैदावार बि सुठी थींदी हुई। हुन जे उबतड़ कोहिस्तान में थर जा इलाइक़ा जिते मालवंद क़ौमूं रहंदियूं हुयूं घणो पोइते पियल हुआ। उन्हनि थरी ऐं जाबलू क़ौमुनि जो को बि पको या दाइमी ठिकाणो कोन हो ऐं हू पंहिंजे उठनि रिढुनि ऐं ॿकिरियुनि खे साण खयो गाह पठे जी ॻोल्हा में हिकु हंधा ॿिए हंधि घुमंदा फिरंदा हुआ। उन्हनि जे आज़री बस्तीअ खे थाणू या गधान चवंदा हुआ। उहे गाह जा पखा या उन जूं झोल वारियूं हूंदियूं हुयूं जिन खे आसानीअ सां जानवरनि ते खणी सघिबो हो। उन्हनि पखनि ऐं तंबुनि खे तोमान चवंदा हुआ, जो हिकु ॾाॾंग वारी आकाए जो रिहाइश गाह हूंदो हो। तोमान जे बुज़ुर्ग खे तमनदार चइबो हो। उहे खाना बदोश कबीला घणे भाङे बरोच हुआ जंहिंजी महिमान नवाज़ी जाखोड़ ऐं दिलेरी मिसाली हुई। हर तोमान में हिकु महिमान खानो हूंदो हो ऐं तोमान जे हर फ़र्द खे महिमानदारीअ जे ख़र्च पखे लाइ तमनदार खे शीशक 6 हिसो अदा करणो पवंदो हो। शीशक जो रिवाज बलोचिस्तान में कुझु साल अॻु ताईं बि चालू हो।
ही बलोच कबीला बखर ऐं ठटे जे ओलह में कोहिस्तानी इलाइक़े में रहंदा हुआ ऐं उन्हनि जी मदद सां कलोड़ा इक़्तिदार में आया। शाहजहान जे आख़िरी ॾींहंनि में हाकिमनि जी ॾाढ ऐं जबर ऐं जागीरदार जी परमारियत करे सिंध जी इक़्तिसादी हालत ख़राब तर थींदी वई ऐं रेत में बेचैनी वधंदी वई। कई क़ौमूं अहिड़ियूं हुयूं जन मुग़लनि जी इताअत कॾहिं बि न क़बूली हुई, जहिड़ो समेजा, बरोच, नोमड़िया वग़ैरह। उन्हनि जे बग़ावतुनि खे दॿाइण लाइ सूबेदारनि खे लाॻीतो फ़ौजी ताक़त इस्तेमालु करणी पवंदी हुई। यूसुफ मीरक जी तारीख़ मज़र शाहजहानी उन्हनि सरकश क़ौमुनि खे झुकाइण जी खूनी दास्ताननि सां भरी पई आहे। बदअमनी एतिरी हुई जो सेवण जे किले जो हाकिम किले खां ॿाहिरि निकिरण जी जुरत न करे सघंदो ऐं किले जी भित हेठां ॾींहं ॾिठे जो क़त्ल ऐं फुरमार जा वाक़िया थींदा हुआ। लाहिरी बंदर खां ठटे ताईं 30 मैलनि जो फ़ासिलो तिजारती काफ़िला फ़ौज जी निगरानीअ हेठि तय कंदा हुआ। सिंध में बारिश नाले मातर थिए, उन करे ज़राअत जो दारोमदार पाणीअ जी फराहमीअ ते आहे। जंहिं हुक्मरान वाह खोटराए उन मसइले खे हल कयो उहो कामयाबु रहियो ऐं जंहिं लापरवाही कई उहो नाकाम रहियो। मुग़लनि उहो अहम फ़र्ज़ु जागीरदारनि जे बिले कयो हो, जेतोणीकि एॾो वॾो कमु उन्हनि जे वित ऐं वस खां घणो हो। जेकॾहिं वाह खोटराए ग़ैर आबाद ज़मीनुनि खे बि आबाद कयो वञे हा त मुल्क भेरे भेरे ॾुकर जी आफ़तुनि खां बची पवे हा ऐं खाना बदोश कबीला बि आबाद थी पुरअमन ज़िंदगी गुज़ारण जहिड़ा थी वञनि हा। अचरज जहिड़ी ॻाल्हि उहा आहे जो औरंगज़ेब जहिड़ो सियाणो ऐं ज़ीरक शख़्स बि सिंधियुनि जी बेचैनी ऐं सरकशीअ जो असुलु सबबु सम्झण में नाकाम वियो। हिन उहो बि न ॾिठो त समेजा ऐं नोमड़िया जंहिंखे तलवार जे ज़ोर सां मुती बनाइण पियो चाहियईं, गुज़र बसर जी ॻोल्हा में ई लाचार मजबूर ज़रई इलाइक़नि ना काहे ईंदा हुआ ऐं यूसुफ मीरक जहिड़ो ॾाहो मुरिख बि शाहजहान खे उहो ई मशवरो थो ॾिए त फ़सादी ऐं सरकश अंसरनि खे नेक रस्तनि बजाए तलवार जे ज़ोर ते ई राम करे सघिजे थो। जेतोणीकि मुरिख पाण एतिराफ़ थो करे त जेकॾहिं कंहिं दूर अंदेश जागीरदार या हाकिम ग़ैराबाद इलाइक़नि में आपाशीअ जो बंदोबस्तु कयो या सरकश कबीले खे ज़मीन ॾेई वसायो त हालतूं काफ़ी सुधरी पए वयूं। मिसाल तौरु चांडका परगिणे में मीर अबड़े हिकु वॾो वाह खोटायो जो अञा बि मौजूदु आहे त वीरान ऐं ग़ैराबाद इलाइक़ो सरसब ऐं शादाब थी वियो ऐं उते कई शहर ॿधिजी विया। अहिड़ीअ तरह समेजा अबड़ा ऐं सांगी क़ौमुनि पाण वाह खयां त नवां ॻोठ ऐं वाण वजूद में अची विया ऐं हारी टोलनि में अची उते आबाद थियण लॻा। आबाद ज़मीन 1 लख जरेब खां वधी वई ऐं सरकारी ढल में 30-40 सैकड़ो वाधाई। तारीख़ मज़र शाहजहानी। औरंगज़ेब 1707 ईस्वीअ में मायूसीअ जी हालत में औरंगाबाद में फ़ौत थी वियो। उन बाद शाही तख़्त लाइ घरू लड़ाई शुरू थी वई ऐं मुल्क में जा अफ़रा तफ़री ऐं बदअमनी या तवाफ़ुल मलूकी पैदा थी। तंहिंखां हर तारीख़ जो ॼाणू वाक़िफ़ु आहे। औरंगज़ेब मरण वक़्तु वसियत कई हुई त 3 पुट सल्तनत पाण में विराए खणनि। औरंगज़ेब पाण भाउरनि ऐं पीउ सां जो वर्ताव कयो हो उन जे पेशे नज़र पुटनि मां तवक़ो रखणु त हू पीउ जी वसियत ते अमल कंदा हिकु अजायो ख़्यालु ऐं इरादो हो। शहज़ादो आज़म शहज़ादे मुअज़्ज़म ख़िलाफ़ु विढ़ंदे विढ़ंदे मारिजी वियो। पोइ शहज़ादे कामबख्श जो खंधो खयूं वियो ऐं आख़िर में शहज़ादो मुअज़्ज़म शाह आलम पहिरियों जे लक़ब सां तख़्त ते वेठो पर 4 सालनि खां पोइ मरी वियो। हिन जे 4 पुटनि बहादुर शाह, अज़ीमुल शान, जहान शाह ऐं रफ़ीउल शान पाण में विड़ी पिया। जहानदार शाह 3 भाइरनि खे क़त्ल करे बादशाह थियो। साल खां पोइ अज़ीमुल शान जे पुट फ़र्रुख़ शेर लाल किले में पंहिंजे चाचे खे घोघो ॾेई मारे छॾियो ऐं पाण बादशाह थी वेठो। 1713 ईस्वी 6 सालनि जे नंढड़े अरसे में तख़्त जा 6 उहिदेदार मारिया विया ऐं रुगो हिकु कुदरती मौतम हो। उहो घोटालनि ऐं गोड़ घुमसान वारो ज़मानो ई सूफ़ी शाह इनायत जो ज़मानो आहे। सल्तनत जे ज़वाल जा सबब। मुग़ल सल्तनत जो उरूज जेतिरो शानदार ऐं जानदार हो, ज़वाल ओतिरो ई दुखदायक साबित थियो। ईअं पिए लॻो ॼण ही शानदार इमारत वारी संधू कोट हो। ॼणो ही शानदार इमारत वारी संधो कोट हो जो हवा जो तेज़ झूठो बि न झले सघियो। ज़वाल जा सबब औरंगज़ेब जे
पोयनि ॾींहंनि में ई पधिरा थियण लॻा हुआ। पोड़ो शहनशाह पंहिंजे लेखे पंहिंजी सारी सघ दखन जे मुहिमनि ते सरफ़ करे रहियो हो ऐं ॿिए पासे सल्तनत जा पुराणा साथी ऐं ॿेली हिक ॿिए पोयां हुन खां ओसो पासो करे परे थींदा पिए विया। पुट अमीर ईरानी जाट बंदेला राठौड़ सोढा मतिलबु त को बि बादशाह जी हिकमत अमलीअ में ख़ुशि न हो। माण्हुनि जे काल सबबि सल्तनत जे इंतिज़ाम वग़ैरह में जो रुखनू पे पियो उन खां बादशाह बि बेख़बर न हो। उन करे शिकायत करे थो त अज़नायाबी आदमे कार आह आह, जंहिं ते वज़ीर सादुल्ला ख़ान अर्ज़ु थो करे त जहां पनाह लाइक़ु माण्हुनि खां को बि ज़मानो ख़ाली न हूंदो आहे, पर अक़ुलमंद आका उन खे जुगाए त हू ख़ुदि गर्ज़नि जे तोहमतुनि ऐं इल्ज़ामुनि ते ध्यानु ॾियण धारां उन्हनि जूं दिलियूं वस कनि ऐं उन्हनि वसीले सल्तनत जा कमकार उकलाइनि। औरंगज़ेब खे पंहिंजे उन मर्दम शनासीअ जो अहसासु आहे ऐं सादुद्दीन ख़ान जे अर्ज़ जी सचाईअ खे तस्लीम थो करे, पर वेल टरी चुकी हुई। हींअर तर्ज़ अमल में तब्दीली संदसि अख़्तियार में न हुई। रिकायत आलमगीरी औरंगज़ेब जे मशहूरु मौरिख़ सर जादूनाथ सरकार सल्तनत जे ज़वाल जा कई सबब बयानु कया आहिनि, जहिड़ोकि औरंगज़ेब जी ग़लति हिकमत अमली, संदसि जान नशीननि जो किरियल किरदारु ऐं दरबारी अमीरनि जी नाअहली ऐं ख़ुदगर्ज़ी। पर हैरत आहे त हिन मौरिख़ जी जागीरदारी निज़ाम जी मदी ख़ारिज ते नज़र न पई आहे। जेतोणीकि मिड़नी बुछड़ायुनि जी पाड़ ही निज़ाम ई हो जो पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा करे चुको हो ऐं हींअर उन में वधीक वधण या तरक़ी करण जी गुंजाइश कान रही हुई। पर उन हक़ीक़त खां बि इनकार नथो करे सघिजे त सल्तनत जे ज़वाल में औरंगज़ेब जी जानशीन जी किरियल किरदार जो बि वॾो हथु हो। नाज़ नखरनि सां पालियल ही अयाश शहज़ादा, जन खे न हुकूमत जे कमनि जी तालीम ॾिनी वई हुई ऐं न ई इंतिज़ाम ऐं अमन अमान जूं ज़िमेदारियूं सौंपियूं वयूं हुयूं, मस्खरनि भड़वनि भंडनि ऐं ख़ुशामदी दरबारियुनि जे चकर में रंग रलियूं कंदा वतंदा हुआ ऐं इक़्तिदार में अचण खां पोइ बि उन्हनि शुगुलनि ऐं आदतुनि खे न छॾींदा हुआ। उन करे सर जादूनाथ सरकार ऐं लेटर मुग़लिस जो मुसनिफ़ विलियम अरून लिखनि था त 18वीं सदीअ जे मुग़लनि जे तख़्त जे वारसनि जी तरबियत अहिड़े नमूने जी थी जो वॾो थी करे बि हू इंतिहाई बेवसीअ जे हालत में ॿियनि ते भाड़ण जा आदी थी पिया। हू आज़ादीअ सां पाण कुझु बि न सोचे सघंदा हुआ। न ई मंझंदि बेडपो थी ज़िमेदारियुनि संभालण जी ज़रूरत हुई, न ई वरी उन्हनि में पाण को फ़ैसिलो करे उन ते अमल करण जेतिरी सलाहियत हुई। हिननि जा ज़हन मुडा ऐं रूह मुर्दार थी विया हुआ। वक़्तु गुज़ारण लाइ हू हरमसरा जे औरतुनि, मस्खरनि ऐं ख़ुशामदियुनि जी सोबत में पनाह वठंदा हुआ ऐं तख़्त नशीन थी करे बि हुकूमत जी वाग वज़ीरनि जे बिले करे छॾींदा हुआ, जंहिं करे वज़ीरनि ऐं दरबारी अमीरनि में बाहमी रकाबतूं ऐं दुश्मनियूं पैदा थींदियूं हुयूं। उन हालत में जॾहिं बादशाह कंहिं ताक़तवर वज़ीर जे असर इक़्तिदार खां डिॼी उन खे केराइण जी नियत सां ॿिए वज़ीर जी पुष्ट पनाही कंदो हो त उन जे अटकल सटकल ऐं अख़्तियार में फासी पवंदो हो। शख़्सी हुकूमत जी वॾी उहा ई ऐं शख़्सी हुकूमत जी वॾी विॾ ई उहा हुई ऐं आहे त रियासत जी बका ऐं तरक़ीअ जो दारोमदार सरबराह जी शख़्सियत, अहलियत ऐं मर्दम शनासीअ ते हूंदो आहे। बादशाह में हुकूमत करण जी सलाहियत हूंदी हुई त मुल्की इंतिज़ाम ठीकु रहंदो हो, रियासत खे चङा वज़ीर ऐं अमीर मिलंदा हुआ ऐं रयत बि ज़ालिमनि जे हथ चुरांद खां घणे भाङे बचियल हूंदी हुई। पर जे बादशाह नाअहल हूंदो हो त सल्तनत जो उहो असरु थींदो हो जो मुग़ल सल्तनत या उन खां अॻु जे सल्तनतुनि जो थियो। शख़्सी ऐं आमिर बादशाहतुनि या आपेशायुनि जी तारीख़ उन लाह चाढ़ जी आरसी आहे। पोइ तोड़े खणी उहा अज़ीम रूमी शहंशायत हुजे या बनी अब्बास ख़िलाफ़त या मुग़ल घराणे जी सल्तनत, हक़ीक़त उहा आहे त औरंगज़ेब जी कंहिं बि वारिस में मामूली ज़िले जे हाकिम जहिड़ी सलाहियत बि कान हुई। एॾी सारी अज़ीम सल्तनत जो त सवाल ई नथो थिए जो कश्मीर खां राजकुमारी ऐं काबिल खां चटगांग ताईं पखिड़ियल हुई ऐं आबादी ऐं पखेड़ में सारे यूरोप जेतिरी हुई।
अमीर तबिके में बि जे इंतिज़ाम संभालींदा हुआ उहो पुराणो आबोताब न रहियो। औरंगज़ेब खां अॻु आला सरकारी उहिदनि लाइ भर्ती 3 हल्कनि मां कई वेंदी हुई। पहिरियों तुर्किस्तान ऐं ईरान मां अची भाग आज़माईंदड़ ख़ानदान जन जी किरत सिपाही हुई या पंहिंजे ॾाहप सां सरकार दरबार में रसाई करे वेंदा हुआ। ॿियो मक़ामी नओ मुस्लिम ख़ानदान अमीर ऐं नवाब ऐं टियों राजपूत ऐं कालिथ। औरंगज़ेब जी रवश करे मुल्क खां ॿाहिरि वारनि जे अचण जो सिलसिलो टुटी पियो हो। राजपूत अमीर दरबारी बि हिकु हिकु थी हुकूमत ऐं सरकार खां धार थी विया। हिंदुस्तानी मुस्लमाननि जे अमीर तबिके ऐं तुरानी नस्ल जे अमीरनि विच में इक़्तिदार लाइ छिकताण शुरू थी वई। औरंगज़ेब खां पोइ उन्हनि रकाबतुनि खून ख़राबे जी सूरत अख़्तियार कई। निज़ामुल मुल्क आसिफ़ जा पंहिंजे 3 मुखालिफ़नि खे शिकस्त ॾेई दखन जी सूबेदारीअ ते कब्ज़ो कयो। अहिड़ीअ तरह गुजरात जी सूबेदारीअ लाइ शुजात ख़ान, सरबलंद ख़ान ऐं रुस्तम अली ख़ान जे विच में वेढ़ांद थी। शुजात ख़ान ऐं सरबलंद ख़ान मारिया विया ऐं रुस्तम अली ख़ान हारायो। सिंध में नवाब अतुर ख़ान फ़र्रुख़शहर जे अहद में ठटे जो सूबेदार थी आयो, पर खेसि मीर लुत्फ़ अली ख़ान सां मुक़ाबिलो करिणो पियो। ॿिए साल खनि विढ़ांद 2 साल खनि विढ़ंदा रहिया तव्हांजो अतुर ख़ान क़तलु थियो ऐं मीर लुत्फ़ अली ख़ान सिंध जी सूबेदारीअ ते कब्ज़ो कयो। अञा बि मज़े जी ॻाल्हि उहा आहे जो शाही हुकुम जे उन बाग़यानी ख़िलाफ़ वर्ज़ीअ जे बावजूदि फ़र्रुख़शहर मीर लुत्फ़ अली ख़ान खे शुजात ख़ान जो लक़ब अता कयो। तहफ़तुल किराम मतिलबु त दिल्ली दरबार मुख़्तलिफ़ गिरोहनि जी साज़िशुनि जो अॾो बणिजी वई। तुरानी, ईरानी ऐं हिंदुस्तानी अमीर ॾींहुं राति पंहिंजे ज़ाती मफ़ादनि ख़ातिर सियासी दावनि में रुधल रहंदा हुआ ऐं कंहिंखे सल्तनत जे आईंदे जो ऊनू कोन हो। उन खां सवाइ आलमगीर अहद जा घणा ई अमीर शहज़ादनि जे लड़ायुनि में अॻु ई पंहिंजूं जानियूं विञाए चुका हुआ। जेके बचिया हुआ तन दरबार जा रंग ढंग ॾिसी गोशे नशीनी अख़्तियार कई हुई। फ़र्रुख़शहर 1713 ईस्वी खां 1719 ईस्वी निहायती ज़ालिम, निकमू ऐं अयाश साबित थियो। हिन रुगो चाचे जे क़त्ल ते बस न कई, पर जंहिं शख़्स खां बि ख़तरो महसूसु थींदो हुअसि उनखे माराए छॾींदो हो। अमीर उमरा ज़ुल्फ़कार ख़ान ऐं राजा शबचंद दीवान जूं ज़ुबानूं कटराए छॾियईं। जहांदार शाह जे ॾींहंनि जे केतिरनि ई अमीरनि खे क़तलु कराए छॾियईं। जहांदार शाह जे पुटु एज़ाज़ुद्दीन ऐं आज़म जे पुट ऐं पंहिंजे नंढे भाउ हुमायूं बख़्त खे अंधो करे जेल विझराए छॾियईं। शहर छा हो, ॼणु मैदान हशर हो, जंहिंमें को बि कंहिंजो भरझलो न हो ऐं न ई कंहिंजी जान मिल्कियत या इज़त आबरू सलामत हुई। उन्हनि हालतुनि खां ॾुखोइजी शाह आतम दहलवीअ जो शेर लिखियो। उहो इंतिज़ाम ऐं कारोबार जी अबतरी, अमीर तबिके जे लाचारगीअ ऐं शहरनि जे माली परेशानियुनि जी सही तस्वीर आहे। संदसि उन तवील नज़्म जो तात्पर्य उहो आहे त बादशाहनि वटि अदुल इंसाफ़ न आहे ऐं अमीरनि वटि सिपाहियुनि जो क़दुरु क़ीमत कान्हे, बुज़ुर्गनि में महिरबानी न आहे, खाइण त कुझु आहे पर पाणीअ जी बि सलाह कोन थो करे। जहान मां सखावत ऐं सिक मोकिलाए विया आहिनि। अमीरज़ाद पंहिंजे हाल में हैरान आहिनि। जे सिज जीअं बुलंद हुआ से किरी अची पटि पिया आहिनि। माल ऐं रोज़गार जी ॻोल्हा में रुलंदा फिरंदा रहनि था, पर गुरूर ऐं हठ अञा न वियो अथनि। ख़ुदा को ख़ैरु करे, न त मामिलो ॾुखियो थो नज़र अचे। मीर जाफ़र ज़टली पैदाश 1657 ईस्वी उन दौर जो हिकु हज़लगो शाइर हो जो खिलाए सिलाए माण्हुनि खे ख़ुशि कंदो हो ऐं पंहिंजो पेट पालींदो हो। पर हालतूं एतिरो ख़राब थी चुकियूं हुयूं जो हू बि पाण न झले सघियो। हू पंहिंजे हज़लनि में कॾहिं शहज़ादनि जे नाअहलियुनि ऐं हिक ॿिए सां साड़ ऐं हसद जी निशानदही थो करे त कॾहिं मुआशरती अफ़रा तफ़रीअ जो मातमू थो करे। शहज़ादे मुअज़्ज़म शाह जे बारे में हिक शहर में हू चवे थो, अवल वॾे पुट सभु चौपट करे छॾियो, पीउ जो सारो कारोबार मिलिया मेट करे छॾियो, हैदराबाद में उहा लुट थी जो चङो हिंदू कुझु बि न बचियो। मोहम्मद आज़म शाह जो ज़िक्र कंदे चवे थो, ससु ऐं साले सां मिली ईरान गैरनि में वक़्तु ससु ऐं साले सां मिली अहिड़नि गैरनि में वक़्तु विञाइणु लॻो। पीउ जी कमाई चटु करे छॾियईं। ॾींहुं राति पान ऐं गुलबिली हूंदो हो ऐं सॼो बेड़ो ॿोड़े छॾियईं।
अवाम जे परेशानियुनि जो हाल हीअं थो ओरे, जग रत जा ॻोड़ा थो रोए, को बि सुठी निंड नथो सुम्हे, हर तरफ़ तोब ऐं बंदूक जो शोर आहे, हर तरफ़ भञ ढिक लॻी पई आहे। कुछ कच्छ में ॿार ऐं मथे ते खट आहे, मार मारा ऐं फुरलुट हर तरफ़ आहे, हर तरफ़ मारा कुट आहे, खंजर बितर तीर कठार हलनि था। फर्ख़ शहर तख़्त नशीन थियो त सिके ते ही शहर उकरियो वियो। सिका ज़द अज़े फज़ल हक़ बरसीम में वो ज़र, बादशाह बहरो बर फर्ख़ शहर। मीर जाफ़र ज़टली सिके जो हुजे लिखे, मीर जाफ़र ज़टली सिके जी हिजो लिखी ऐं चयो त सिका ज़द बरगंदम व मोठ व मटर, मच्छर मार बादशाह फ़र्ख़ शहर नी गंदम। बादशाह पशा कुश फ़र्ख़ शहर, मोठ और मटर पर महरे लगा दी हुई। बदनसीब शायर खे कहिड़ी ख़बर त कम ज़रफ़ बादशाह हिकु बेज़रर शहर जी सज़ा में हिन खे क़त्ल कराए छॾींदो। जाफ़र ज़टली उर्दूअ जो अकेलो शाइर आहे जंहिंखे हिकु शहर जे बदिले जान ॾियणी पई। सूफ़ी इनायत शाह बि फ़र्ख़ शहर जे ॾींहंनि में ई शहीद थियो।